अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं यानी हसन अब्बासी हूं। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाब नगर, ताज़ियतनामा, मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। तालीमदान प्रोफेसर आपा ज़ेबुन्निसा शाह। अदियूं ख़बरदार जो हूंदियूं आहिनि, भेनरूं बि अजीब हूंदियूं आहिनि। अलाए कहिड़ो जादू हूंदो आहे संदन नेणनि में। जे वॾियूं हुजनि पाण खां त शफ़क़त, पाबो ऐं हिल्म सां भरियल अखियूं माण्हूअ खे पंहिंजे भाकुर में भरे वठंदियूं आहिनि, सफ़ा माहिरूं लॻंदियूं आहिनि। ऐं जे उमिरि में नंढियूं हुजनि त संदन नाज़ खणाइण जो यकीन उहा पक त अदल ज़रूरु मञींदो, ॿियो केरु मञे न मञे, या गिड़िखियूं खोले छॾींदो आहे। भेण मालिक जी कमाल महिर आहे। उन रिश्ते में रत जो हुजणु ज़रूरी न आहे, बसि रिश्ते जी डोर ॻंढिजी वञे त भेण पई साह वारी कंदी। का जाइ न मिलंदसि जिते भाउ खे विहारे, बसि जीअ में जाइ हूंदी अथसि जेका पंहिंजे पूरे हुज़ूर सां अर्पींदी रहंदी आहे। हिकु भाउ खे महसूसु करणु भेण जो कमाल हूंदो आहे। ॿाहिरनि खे अलाए छो भेनरूं एतिरियूं घणियूं महसूसु न थींदियूं आहिनि जेतिरो हू खेनि महसूसु कंदियूं आहिनि। गुज़िरियल कुझु ॾींहंनि में रिश्ते जूं कुझु अदियूं जहान छॾे वियूं आहिनि। रत जो रिश्तो न हो, पर संदन ॿाझ जो रिश्तो कमाल हो। हथ रखण जे फ़न खां वाक़िफ़ हुयूं, पंहिंजे वजूद में हू सभु भरे रखंदियूं हुयूं जेकी वॾी भेण वटि सामान में सथियलु हूंदो आहे ऐं जंहिंखे हू वॾे लाॾ सां पंहिंजे नंढनि भाइरनि भेनरुनि में विरहाईंदियूं आहिनि। सिंध यूनिवर्सिटीअ जे सोशल वर्क डिपार्टमेंट में हूंदी हुई अदी ज़ेबुन्निसा शाह, उस्ताद, चेयरपर्सन, जंहिंखे असीं सभु अदी ज़ेब शाह या आपा ज़ेब शाह सॾींदा आहियूं। हुआसीं न। मथे ते सदाईं रहो, उन हेठि शाल, बावकार लिबास, मुर्क अहिड़ी जहिड़ी सोन, सिधी अंदर में लहंदड़। सीनियर कोलीग भले हुजे, पर जेको रिश्तो हिन असां नंढनि भाइरनि सां रखियो सो बि कमाल हो। सम्झाइणु, सेखारणु, गॾु हलणु। यूनिवर्सिटीअ में हेठां आहिनि मथां आहिनि, पराए पुट खे केरु थो सेखारे, पर आपा ज़ेब उन्हनि सभिनी रंगनि सां सथियल हुई जंहिंखे मोहबत चइबो आहे। पंहिंजी चेयरपर्सनशिप वारे ज़माने में आपा लाॻीतो मुख़्तलिफ़ कैफ़ियतनि जो शिकार रही। पंहिंजे इरादे जी अॾोलता खे अवल ऐं उहिदे खे सेकेंडरी सम्झंदड़ आपा पंहिंजे उसूल जे हवाले सां हिकु पको पुख़्तो किरदारु हुई। हिन जेतिरो वक़्तु बि पंहिंजी सीट ते गुज़ारियो, पंहिंजे बावकार वजूद जी ई बावकार गुज़ारियो। कुर्सीअ ते हूंदे ऐं उन खां सवाइ असां आपा में को फ़र्क़ु न ॾिठो। उहा कंहिं जहाने दगर जी मुसाफ़िर हुई। उहिदनि खां सवाइ बि संदसि ज़ात जो उहिदो वॾो हो। 8 अगस्त 1945 ईस्वी में हैदराबाद में जनम वठंदड़ आपा ज़ेब जो तालुक़ हैदराबाद जे शेख घराणे सां हुयो, जंहिंजा पखा टंडो ॼाम में बि अॾियल हुआ। शुरूआती तालीम हिननि टंडे ॼाम में वरिती हुई, जंहिंखां पोइ मीरा स्कूल हैदराबाद मां मैट्रिक कयाई ऐं पोइ ज़ुबैदा कॉलेज हैदराबाद में सिंध यूनिवर्सिटीअ में इल्मु पिराईंदे अमली हयाती शुरू कई हुई। पहिरीं हुकूमत सिंध जे सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे इदारे में लेडी सोशल वर्कर ऑफिसर तौरु कमु करण खां पोइ सिंध यूनिवर्सिटीअ सां रिश्ते में जो जुड़ी त रिटायरमेंट ताईं पंहिंजे पोरिये में ख़ुलूस जो रंग भरींदी रही। 1975 ईस्वीअ में हिन सोशल वर्क जे शोबे में लेक्चरशिप सां पंहिंजो सफ़र शुरू कयो। आपा खे सोशल वर्क जे शोबे में कमु करण जो दीवानगीअ जी हद ताईं जुनून हो। हूअ सिंध जे मिड़नी इदारनि पारां सोशल वर्क जी फील्ड विज़िट्स लाइ निगरान मुक़ररु थियल हुई। उन ज़माने में नियाणियुनि जे ॿाहिरि निकिरण ते पाबंदी हूंदी हुई। हॉस्टल्स में रहंदड़ नियाणियुनि खे आपा पंहिंजी निगरानीअ में पाण विज़िट्स ते वठी वेंदी हुई। हुन सदाईं उन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त नियाणियुनि जे एतिक़ाद खे हथी ॾिनी वञे ऐं उन्हनि में हौसले वधाइण लाइ हूअ पाण उन्हनि साण हर सफ़र में साण हूंदी हुई। आपा जी ॾाहप खे ॾिसंदे गवर्नर हाउस में दानिश्वरनि जे जथे खे मोकिलींदे वाइस चांसलर डॉक्टर रशीद अहमद शाह आपा खे ई अॻुवाण करे मोकिलियो हो। समाजी इदारनि जे हवाले सां ऐं उन्हनि जी कारकर्दगीअ जे मद में आपा खे जेका ॼाण हुई सा पंहिंजो मट पाण हुई। पंहिंजे ख़ानदान में उहे चइनी भाइरनि अदा इमदाद, अदा एजाज़, इफ़्तिख़ार ऐं ग़ुलाम अलीअ जी लाॾली हुई ऐं मथनि साहु छॾींदी हुई। डॉक्टर ग़ुलाम अलीअ जी बेगा शहादत खेसि झोरे विधो त मथां वरी शाह सेमण इफ़्तिख़ार जे सेमण शरीफ़ जे लाल बाग में
मिलियल मयत खेसि निस्तो करे छॾियो। अदा इमदाद बि राही थियो ऐं आपा ॼण पाण खे वधीक मेड़े न सघी, जीअ जे झोरीअ खेसि बिस्तरे ते आणे छॾियो। 11 जुलाई 1978 ईस्वीअ ते संदसि हथु झले हयाती गुज़ारण वारी साख जे वर साईं वली मोहम्मद शाह खेसि हर साथ मुहैया करण जी भरपूर कोशिशि कई, पर अदन जे विसाल जी जीअं झुरियल अदी पोइते थींदी वई। असांजे घर सां शिदत सां मोहबत कंदड़ ऐं मुंहिंजी वॾी अदी मुनवर जहान सां बेइंतहा प्यार सबबि हूअ असां सभिनी जी वॾी अदी बणिजी वई हुई ऐं हिन उहो मान शान वॾे हिसाब सां मल्हायो। उहा कहिड़ी घड़ी हुई जिते अदी वॾी न हुजे। कुदरत खेसि पंहिंजे कद जी ख़बर ॾिनी हुई ऐं आपा हिन फ़क़ीर खे बि इफ़्तिखार जहिड़ो ई सम्झो ऐं उहो इफ़्तिखार मूंखां भला कीअं विसरी सघे थो। कॾहिं कॾहिं माण्हूअ जी ज़ुबान बंदि हूंदी आहे पर संदसि सॼो वजूद ॻाल्हाईंदो आहे। आपा जो मामिरो बि अहिड़ो हो, उहो जिते हूंदी हुई ॼण संदसि सॼो वजूद पियो ॻाल्हाईंदो हो। हथ प्यार जी थफ़की पिया ॾियनि त अखियूं मोहबत सां शम आहिनि, अखियूं मोहबत में शुम आहिनि। दुआ हलंदी थी रहे त चादर पियो सरायो वकार पियो उते। संदसि मुर्ख एतिरी गहरी हूंदी हुई जो इलाही अंदर में केतिरा भाकुर भरिजी वेंदा हुआ। बेइंतहा थोरो खाईंदड़ आपा ॿियनि जे प्लेटुनि खे भरे ख़ुशि थींदी हुई ऐं उहे अखियूं वरी पियूं जादू हलाईंदियूं हुयूं। हिन नियाणियुनि जे हिकु वॾल नस्ल जी आबियारी कई, सोशल वर्क खे सोशल वर्क करे खयूं ऐं 24 जनवरी 2017 ईस्वीअ ते अॼु खां 12 ॾींहं पहिरीं टंडे आगा में पंहिंजे मरकज़ में लेटण खां पहिरीं बि हिन उन ॾींहं ताईं बि ॿियनि जी उणितुण कई हुई। डॉक्टर ग़ुलाम कादर बुलेदी ऐं अब्दुल कादर जी वॾी अदीअ बि जहान छॾियो। पाड़े में सालनि जा साल गॾु रहियासीं। नंढपण संदसि दौन जे पाछे में गुज़रियो। एम्बुलेंस में रवानो कंदे अखियुनि जा बंद भॻा त बीठलनि मां हिकु पुछियो, अव्हां जो कहिड़ो रिश्तो हो? ॾकंदड़ लहजे में वराणियो हुउमि अदी हुई मुंहिंजी, पालियो हुअईं अंबड़ हुई। ही वॾियूं अदियूं, ही असां जूं अंबड़ियूं, ही गुलाब जा सदाबहार गुल जन हलणु सेखारियो, चलणु सेखारियो, मोहबत ओती ऐं मोहबत सेखारी। शल पंहिंजनि मरकज़नि में आबाद हुजनि, शाद हुजनि। शल मथनि बि रब करीम जी निगाह अहिड़ी मोहबत भरियल हुजे जहिड़ी हिननि जी निगाह असां ते पवंदी हुई। आमीन। अदी हिन मोहबत जा थोरा अदा थी कोन था सघनि। मूं जहिड़ा लखें ॿाहिरि अव्हां जहिड़नि भेनरुनि जा सदाईं अहसानमंद रहंदा। अव्हां जो सफ़र बि ख़ैरु थियो। धणी असांखे तौफ़ीक़ ॾिए त अव्हां जहिड़ियूं मोहबतूं जितां बि इनायत थियनि थियूं उन्हनि अदड़ियुनि अमिड़ियुनि जो क़दुरु करे सघूं। हवाऊं सर्द थी वियूं आहिनि। जिते भेनरुनि जो प्यारु सीनू भरे छॾे थो उते वरी उन्हनि जी जुदाई बि जीअ झोरण में पोइते नथी रहे। उहा सभिनी अदियुनि खे ख़बर हूंदी आहे। अदियूं ख़बरदार जो हूंदियूं आहिनि। छपियल आचर 5 फरवरी 2017 ईस्वी। ब्रॉडकास्टर ऐं कंपेयर ताहिरा हसन, पोपट जहिड़ा पल। ताहिरा हसन बि रुख़सत थी। इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। काल जॾहिं मैयत बस में जंहिं दर खां संदसि डोली रखी हुआऊं, मां उन दर खां संदसि पहिरां ॾींहुं बीठल हुयुसि। संदसि आख़िरी सफ़र जारी हो, निमाज़ थी चुकी हुई। हाणे मिटीअ जे पिनोड़े खे पंहिंजे जाइ ते पहुचणो हो। अलाही केतिरा टहक निगाहूं अंदाज़ असलूब हाणे हिन डोलीअ में रवाना थी रहिया हुआ। ताहिरा जो वञी चुकी हुई। धणीअ जी काइनात बि अजीब आहे। हिते रफ़ाक़तुनि जो साथ बि अजीब अंदाज़ में नसीब थिए थो। कन सां सॼी ॼमार गुज़रियो वञे पर रहिजे थो ओॾड़ो ई ओॾड़ो। ऐं के चित ते चढ़नि त खेनि ॼण विसारजण जो हुनर ईंदो ई न आहे। हू पंहिंजे पूरे हिसाब किताब सां ज़हननि में अची वेंदा आहिनि। साथ लम्हे जो हुजे या उमिरि जो, हूंदो त साथ ई आहे न। ऐं ताहिरा हसन असांजी कुलीग, साथी अनाउंसर, कंपेयर, सदाकारा, साथ जे सायतुनि खां सदा बहार नमूने वाक़िफ़ हुई। राति जो तारनि भरी राति कंदे जॾहिं खेसि यादि पे कयुमि त पासे में मशहूरु ब्रॉडकास्टर भाउ एजाज़ अली मेमण बि वेठल हो। ताहिरा जो ज़िक्र हलंदे जॾहिं असां ताज़ियती प्रोग्राम नशर कयो त एजाज़ जे अखियुनि जा बंद भॼी पिया। वॾे पाॿोअ मां हो मूंसां मिलणु आयो हो पर उहो सभु ॿुधंदे बेहद मलूल थी वियो। ॻोड़ा बीहंसि न पिया। उहो घणो वक़्तु वेही न सघियो, वापसि हलियो वियो। संदसि अखियुनि जो पाणी अंदर खे वधीक पोसराए वियो। अलाए केतिरनि मौक़नि ते गॾु रहियासीं। हाणे त उन्हनि जी ॻणप बि न आहे। स्टेज, रेडियो, महफ़िलूं
क़ौमी ऐं सूबाई नशरियाती राब्ते जा प्रोग्राम कुदरत हिन फ़क़ीर ते इनायत कई त ख़ासि मौक़नि ते ख़ासि महफ़िलुनि में मीज़बानीअ जो शरफ़ मिलियो ऐं उन्हनि में जॾहिं बि को उर्दू प्रोग्राम हूंदो हो त मां ऐं ताहिरा गॾु हूंदा हुआसीं। हूअ पंहिंजो स्क्रिप्ट पाण लिखंदी हुई, शाइरीअ जी चूंड कंदी हुई ऐं बरमहल हर मौक़े ते कतब आणींदी हुई। ताहिरा खे पंहिंजे लिखे ते भरोसो हूंदो हो। उहो बाक़ाइदे पंहिंजे लिखियल स्क्रिप्ट्स ऐं शाइरनि खे हर पई वरजाईंदी हुई। बावजूदि पुख़्ताकार ब्रॉडकास्टर हुअण जे मंझंदि होमवर्क करण जो जुनून सदाईं मौजूदु रहियो। पंहिंजे 36 सालनि जी ब्रॉडकास्टिंग जे कैरियर में मूं अहिड़ा मीज़बान घटि ॾिठा आहिनि जेके हर मौक़े ते हर दफ़े नई तयारीअ सां अचनि। न त आम तौरु हिकु बि प्रोग्राम कयो नाहे ऐं पाण खे सुपरस्टार सम्झो नाहे। पोइ केॾांहुं वियो स्क्रिप्ट ऐं केॾांहुं वई तयारी। निराण ते लॻल ऐनक हेठि थियण जी ज़हमत बि न कंदी आहे। हमरा साइण वटि वक़्तु ई नाहे हूंदो जो प्रोग्राम जी मयार बाबति कुझु सोचीनि या ध्यानु धरीनि। मयार त बसि हू पाण थी वेंदा आहिनि। ताहिरा में ॿी सुठी ॻाल्हि ॿिए खे मौक़ो ॾियण जी हूंदी हुई। उहो साथी मीज़बान महिमान ऐं शरीक खे ॻाल्हाइण जो पूरो मौक़ो ॾींदी हुई, बल्कि किथे किथे त वधीक ॻाल्हाइण लाइ जाइ छॾे ॾींदी हुई। इहा ॻाल्हि ॿुधंदड़नि या पढ़ंदड़नि खे शायदि अजीब लॻे, पर नशरियात जे जहान में इहो अमल ॾाढो महबूब हूंदो आहे त माण्हू ॿिए लाइ लिखियल लाइनूं खाई वञे या पाण अदा करे। क़ौमी नशरियाती राब्ते ते हिकु प्रोग्राम हुयो। रेडियो पाकिस्तान कराचीअ तां ऑन एयर हुआसीं। कुल 10 कंपेयर हुआसीं ऐं हीउ फ़क़ीर उन में लीड कंपेयर हुयो। महिरबानी प्रोड्यूसर साहब हर चनक ते मीज़बान जो नालो टाइप कराए छॾियो हो। कुल 27 चनक्स हुआ, यानी 27 भेरा स्टेज अचणो हो, जन मां पहिरियों आख़िरी ऐं विच में 14 चनक्स मुंहिंजा हुआ। 14 चनक्स मुंहिंजा हुआ, बाक़ी 10 ॿियनि में विरायल हुआ, जिन में जग मशहूर मीज़बान बि शामिल हुई। इत्तेफ़ाक़ इहो हुयो जो संदसि अनाउंसमेंट 2 नंबर चनक जी हुई। शुरूआत में स्टेज ते वियासीं त अलाए छो मां सभिनी खे साण वठी वियुसि, जेतोणीकि मां अकेलो बि वञी सघियुसि पे। हाणे सभु हुयासीं त महिरबानी प्रोड्यूसर साहब ॾाढा इशारा कया, पर ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। सम्झ में आई त उन वक़्तु जॾहिं प्रोग्राम ख़तमु थियो, छाकाणि त मां रुॻो इब्तिदाईअ में सलाम करे सघियुसि ऐं गॾियल साथियुनि जो तारुफ़ कराए सघियुसि। बाक़ी सभु कुझु हुन मोहतरमा एॾे त इत्मीनान सां कयो जो लॻो पिए त सॼी स्क्रिप्ट ते हर चनक ते सिर्फ़ु संदसि नालो लिखियलु हुजे। हद त उहा हुई त मोकिलाणीअ वारो चनक बि हुन ई कयो। लाइव प्रोग्राम मां खेसि छापे करे सघियुसि। शायदि अहिड़ा ई तजुर्बा हुआ जो मां ताहिरा सां गॾु मीज़बानी कंदे लहिराईंदो हुउसि, पर हुन सदाईं मूंखे सहूलियत ॾिनी ऐं एतबार ऐं एतमाद ॾिनो। जॾहिं प्रोग्राम डिघो थी वेंदो हो ऐं जामशोरे वञण जे करे मां पुॼाणीअ खां पहिरीं निकिरंदो हुउसि त उहो सदाईं प्रोग्राम जो बक़ाया हिसो संभाले वठंदी हुई। अलाए छो खेसि मूं ते ॾाढो एतबार हुयो। तक़रीबन 2 वरह अॻु जॾहिं हुन मूंसां पंहिंजी बीमारीअ जी ॻाल्हि कई हुई त मां ॾकी वियो हुउसि। एडिटर न्यूज़ जे ऑफिस में वेठे हिन खिलंदे खिलंदे अहवालु ओरियो ऐं मूं खेसि सम्झायो हो त उन मर्ज़ खे सवलो न वठे, त उहो खिलंदे खिलंदे चुप थी वई हुई ऐं ओचितो चई ॾिनो आई, माण्हुनि खे लॻंदो आहे त मां शयुनि खे सवलो वठंदी आहियां, पर सच इहो अथव महमूद साहब त मां हर मामले खे बेहदि संजीदा वठंदी आहियां। हा, बसि अलाए छो इहा संजीदगी ज़ाहिर न करे सघंदी आहियां। संदसि लाइ कयल ताज़ियती प्रोग्राम ॿुधंदे ॻोड़ा ॻाड़ींदे एजाज़ मेमण ॿुधायो पंहिंजे अंदर खे उहा सदाकारीअ में खणी ईंदी हुई। ड्रामनि में उदासीअ जा मंज़र अलमिया लम्हा उहो बेइंतहा कमाल सां आवाज़ मार्फत गुज़ारींदी हुई ऐं ॿुधंदड़नि जो सीनू वठिजी वेंदो हो। हिकु उर्दू ड्रामे आज़माइश में संदसि किरदारु हिकु अहिड़ी औरत जो हूंदो आहे जंहिंखे औलाद जी शदीद ख़्वाहिश आहे ऐं खेसि थिए नथो। उन किरदार खे आवाज़ मार्फत अदा करण जी सूंहं सिर्फ़ु ताहिरा वटि हुई। हिकु मक़ामी टीवी चैनल सां बि संदसि लाॻापो रहियो ऐं उते प्रोफाइल प्रोग्राम में हुन मूंखे रिकॉर्ड कयो हो। मां ऐं फातिमा चैनल जे ऑफिस पहुतासीं। हुन गुफ़्तगू शुरू करण खां अॻु हस्बे रिवायत वारनि जे किरंदड़ छुॻे खे झटिको ॾेई परे कंदे फातिमा खां पुछियो, इजाज़त आहे? अलाए छो उन महिल टहक निकिरी विया हुआ, जेतोणीकि जुमिले में कुझु बि न हो। 28 मार्च 2017 ईस्वीअ ते अजल खेसि बिना इजाज़त जे वठी वियो ऐं असांजे अखियुनि में मंज़र धुंधला थी विया आहिनि। रेडियो स्टेशन ते अचण खां पहिरीं
उहा कुलीग्स खां पुछंदी हुई छा खाईंदव, पोइ गरियल फरमाइश ते कुझु न कुझु घरां ठाहे ईंदी हुई। सभु गॾिजी खाईंदा हुआ, टहक ॿुरंदा हुआ जिन में संदसि आवाज़ु बुलंद तरीन हूंदो हुयो ऐं तन घड़ियुनि खे उहा पोपट जहिड़ा पल सॾींदी हुई। थी सघे थो उहो सभु हाणे बि थिए, को न को कंहिं न कंहिं बहाने सां कुझु न कुझु ठाहे अचे, सभु गॾिजी खाइनि, खिलनि, ॻाल्हाइनि, टहक बि गूंजनि, पर उन्हनि जी गूंज में ताहिरा हसन जो आवाज़ु शामिलु न हूंदो। उहो पंहिंजे अंदर जे तमामु तर संजीदगियुनि साण GOR जे क़ब्रिस्तान में आरामी आहे ऐं हाणे हूअ बज़ाहिर वधीक नथी खिलणु घुरे। धणी खेसि बहितर खां बहितर जाइ ॾिए, आमीन। ताहिरा उन्हनि सभिनी महिरबानियुनि लाइ महिरबानी जेके तो असां कुलीग्स ते कयूं ऐं उन्हनि सभिनी सां कयूं जंहिंसां तो पंहिंजे हयातीअ जा पोपट जहिड़ा पल वंडिया। छपियल आचर 2 अप्रैल 2017 ईस्वी।